नाज़रीन, मुसलसल बरसातुनि पवण सबब सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु ख़ैरपुर जे तालके सोबुदेरो जो यूसी गडेजी, यूसी बालासेठार जा ऐं आस पास जे इलाइक़नि जे बरसातुनि हज़ारे माण्हुनि जा घर तबाह करे छॾिया आहिनि ऐं माण्हू बेसहारा ऐं बेयारो मददगार रोडनि ते ऐं वाहन ते खुलियल आसमान हेठां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। शाह जे मशीन मां SS न्यूज़ जे रिपोर्टर नज़ीर सोलंकीअ जी रिपोर्ट मूजिबि अफ़सोस आहे त गडेजी माइनर ते ऐं उन सां गॾु रोडनि ते वेठल वॾनि माण्हुनि जे फसलनि जो पाणी ऐं शहरनि जे गटरनि जो पाणी गडेजी माइनर में बिना जवाज़ छॾे माण्हुनि जो जीअण जंजाल कयो वियो आहे। एरीगेशन जे अमले मिली भगत करे शाखुनि जे कपरनि जी मिटी खपाए छॾी, जंहिंमें बेलदार दारो हो ऐं सर्वेयर समेत ॿियो अमलो मुलविस आहे, जंहिं जे करे पाणी ओवरफ्लो कंदे रोड जे ॿिन्ही पासनि खां वही रहियो आहे। पाणी सबबि ॻोठ मलेराणी सोलंकी, ॻोठ हाजी राणो ख़ान सोलंकी ऐं गडेजी वाटिया ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि खे ख़तरो आहे। माण्हू राति जो शाखुनि ते पहिरो ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। अञा ताईं तक जे कंहिं MNA, MPA या DC को बि नोटिस नाहे वरितो। ॻोठाणनि मुतालबो कयो आहे त ख़ुदारा खेनि ॿुॾण खां बचायो वञे ऐं असांजी मदद कई वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।